ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हेतिरी तादाद में माण्हू असांजा सुहिणा सिंधी हिते अची इकट्ठा थिया आहिनि। ही मांडाण सोचियो ऐं हिन मांडाण खे मंडे करे तव्हांजे साम्हूं पेश करण जी हिमत कई आहे सीता सिंधु भवन ऐं श्री लक्ष्मण लुधाणी। हिकु तारी श्री महेश चंद्र, काजल चंदी रामाणी ऐं घनश्याम वासवाणी जे लाइ। ही कॉन्सेप्ट, ही जुनून, या तीव्र इच्छा त हिन प्रोग्राम खे कंहिं बि नमूने खड़ो करणो आहे ऐं उनखे पब्लिक अॻियां पेश करणो आहे। इहो जुनून ॾेखारियो सिर्फ़ हिकु ॼणी आहे ऐं उहा आहे अमृता लाल। जे हिन ज़ोर न लॻायो हुजे हा ऐं दादा लक्ष्मण लुधाणीअ पुठियां बीह करे असांखे धिको न ॾिनो हुजे हा त जेकर ही प्रोग्राम करणु मुश्किल थी पवे हा। तव्हां सभिनी खे ख़बर आहे अॼु जे प्रोग्राम जो नालो आहे SSB सिंधी आइडल। ज़ोरदार तारियूं SSB सिंधी आइडल लाइ। द फर्स्ट एवर टाइम जॾहिं नौजवान कलाकार कॉम्पिटिशन में हिक ॿिए जे साम्हूं बीहंदा त SSB सिंधी आइडल टीम जे पारां तव्हां सभिनी जो स्वागत आहे। असां अॼु जी प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं जोत बारे। तमां अर्ज़ कंदसि श्री लक्ष्मण लुधानी अंकल खे, श्रीमती शिल्पा हरदासानी, श्री गुरमुख जगवानी, श्री बिहारी कंधारी, श्री मुरली अडनानी, श्री अजीत मन्याल, श्री महेश चंद्र, श्री घनश्याम वासवानी, श्रीमती काजल चंदी रामानी, प्रिंसिपल डॉक्टर अशोक वाडिया, सब अॻियां अचनि। मेहरबानी। सिंधी आइडल न सिर्फ एक सिंगिंग कॉम्पिटिशन आहे या ॻाइण जो कॉम्पिटिशन आहे, इहो ज़रियो आहे त सिंध ऐं हिंद जे गीतकारनि शाइरनि खे सेलिब्रेट कयूं असां गॾु।